अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नासिर उसरी वेझो गैर रजिस्टर आयल ठाहींदड़ मिल क़ाइम। गैर रजिस्टर मिल में मुअल जानवरनि जी चर्बी, आंडनि ऐं फार्मी मुर्गनि जी चङियुनि ऐं आंडनि ऐं यूरिया भाण मिलाए आयल तयार करे हैदराबाद शहर खां वेंदे सिंध जे ॿियनि शहरनि में बि 2 नंबर आयल तयार करे विकिरो कयो पियो वञे। लाॻापियल इदारो रिश्वत अवज़ 2 नंबर आयल तयार कंदड़ फैक्ट्री मालिक खिलाफ़ कार्रवाई करण बदिरां ख़ामोश बणियल आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मुख्तियार वको जी ख़बर मूजिब उसरी वेझो बिहण मोरीअ भरिसां केतिरनि ई सालनि खां सवें ॻोठनि जी आबादी जे विच में गैर रजिस्टर 2 नंबर आयल मिल क़ाइम थियल आहे। इलाइक़े जी सियासी समाजी अॻवाननि ऐं ॻोठाणनि सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठनि जी आबादी जे विच में केतिरनि सालनि खां 2 नंबर आयल ठाहींदड़ फैक्ट्री क़ाइम थियल आहे। उन जो त मिल में मुअल जानवरनि जी ओझरी, आंडनि, फार्मी मुर्गे जी जंगनि ऐं यूरिया भाण मिलाए आयल ठाहे इंसाननि खे खारायो पियो वञे। उन्हनि चयो त ॻोठनि जी आबादी जे विच में क़ाइम हुजण करे राति जे टाइम ख़तरनाक बदबू अचे थी, असां राति जो सुम्ही बि नथा सघूं। उन्हनि वधीक चयो त मिल में ठहंदड़ 2 नंबर आयल हैदराबाद शहर खां वेंदे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रजिस्टर आयल कंपनियुनि जे नालनि जे दॿनि में पैक करे सप्लाई कयो वञे थो, जंहिं जे करे ख़राब ऐं 2 नंबर आयल खाइण सबबि केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। उन्हनि चयो त असां केतिरा ई भेरा लाॻापियल इदारनि खे गैर रजिस्टर ऐं 2 नंबर आयल ठाहींदड़ फैक्ट्री ख़िलाफ़ लिखत में दरख़्वास्त ॾिनियूं, पर का बि कार्रवाई नथी कई वञे। उन्हनि सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कंदे घुर कई आहे त इलाइक़े में गैर रजिस्टर ऐं 2 नंबर आयल ठाहींदड़ फैक्ट्रीअ खे बंदि करायो वञे। ॿी सूरत में हैदराबाद टंडो मोहम्मद खान रोड ते धरणो हणण ते मजबूर हूंदासीं। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।